अगर वो मेरे करूंजर तक हाथ फैलाते हैं तो इंशाअल्लाह ताला मैं और आप मिलके वो हाथ काटेंगे। ये आपका असासा है, इंशाअल्लाह ताला हम इसका तहफ़्फ़ुज़ करेंगे। और अगर किसी को कारोबार करने का हक है तो मेरे थर के अवाम को वो हक है। मूंखे ॿुधायो कारुंजर ॾांहुं शींहं वारा ॾिसी रहिया आहिनि। उन्हनि जो मनसूबो उहो आहे त हुकूमत में अची थर जो ग्रेनाइट विकिणी छॾींदा। कारुंजर ॾांहुं मेरी अख खणंदड़नि जूं अखियूं कढी छॾींदासीं। कारुंजर खे टोड़ण जा हथ कपे छॾींदासीं। असां तव्हांजे असासनि जी हिफ़ाज़त कंदासीं। नवाज़ शरीफ़ कॾहिं बि सिंध लाइ कमु नाहे कयो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो छाछरे में ख़िताब। थर पार्कर खां कराची ताईं ट्रेन सर्विस शुरू करण जो ऐलान। संदसि चवण हो त नवाज़ लीग जा सहूलतकार शींहं बदिरां सितारो ते चूंड विढ़नि पिया। सितारा ॾींहं जो न पर राति जो सुठा लॻंदा आहिनि। मियां साहब सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करणु चाहे थो। उहो शख़्स ग़लति बयानी कंदे चए पियो त थर जे कोयले वारो मनसूबो हिन ॾिनो। हिकु शख़्स खे चोथों भेरो वज़ीर आज़म तौरु मढ़ण जी कोशिशि कई पई वञे। वज़ीर आज़म जी ख़्वाहिश रखंदड़ हद खां वधीक ग़लति बयानी करे पियो। असां अवाम जे हक़ लाइ विढ़ी रहिया आहियूं। बिलावल वाइदो कयो आहे त वज़ीर आज़म बणिजी अवाम खे हक़ ॾियारींदो। रुगो पीपी अवाम जो ख़्यालु रखंदी आहे। ॿियूं पार्टियूं अमीरनि खे वधीक अमीर ऐं ग़रीबनि खे ग़रीब कंदियूं आहिनि। आसफा भुट्टो ज़रदारी जो सखर में चूंड रैली खे ख़िताब। चयाईं अवाम वोट जो सही इस्तेमालु कयो त मुल्क मज़बूत थींदो। बिलावल वाहिद लीडर आहे जेको ग़रीबनि लाइ विढ़े पियो। अवाम 8 फ़रवरी ते तीर ते ठपो हणी पीपी खे कामयाब बणाए। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी जो निकाह गैर कानूनी ऐं गैर शरई करार। इदत दौरान निकाह जो इल्ज़ाम साबित 7 साल कैद जी सज़ा। अडियाला जेल में सीनियर सिविल जज कुदरतुल्लाह इदत दौरान निकाह वारे केस जो महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ॿिन्ही जवाबदारनि खे 5-5 लख रुपया ॾंड जी बि सज़ा ॿुधाई वई। कराची में पीपी कारकुननि खे टारगेट कयो पियो वञे। 8 फ़रवरी ते हालतूं ख़राब थियण जो ख़दशो आहे। डप आहे त कराची में 8 फ़रवरी ते बिगोड़ न थियनि। पीपी अखबार सईद गनी चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं सेंट्रल ज़िले में पीपी उम्मीदवारनि जे कार्नर गॾिजाणी दौरान MQM जे गुंडनि हमिलो कयो। फायरिंग में नीगर क़त्ल ऐं हिकु कारकुन ज़ख़्मी थी पियो। उन खां अॻु नाज़िमाबाद में पेश आयल वाक़िए जी पीपी जे मुतालबे तहत अदालती जांच कराई वञे त शायदि एॾो नुक़सान न थिए हा। वाक़िए में पुलिस जो किरदारु बि दुरुस्त नथो लॻे। वक़ार मेदी चयो आहे त मुस्तफ़ा कमाल जेका ज़बान इस्तेमालु करे रहियो आहे उन जे करे ई सूरत-हाल ख़राब थी आहे। MQM वारनि जी FIR त दाख़िल कई वई आहे पर पीपल्स पार्टी जे ज़ख़्मी कारकुननि जी FIR दाख़िल नथी कई वञे। चूंडनि जे हवाले सां इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। सिक्योरिटी खे 3 हिसनि में विरहायो वियो आहे। पहिरें हिसे में पुलिस, ॿिए में रेंजर्स ऐं AFC एहलकार फ़र्ज़ सरअंजाम ॾींदा। 3 हिसे में पाक फ़ौज क्विक रिस्पॉन्स ते हूंदी। सिलसिला वारो निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जी प्रेस कॉन्फ्रेंस। चयाईं शफ़ाफ़ इलेक्शन लाइ समूरा वसीला इस्तेमालु कया पिया वञनि। पाकिस्तान जी दुनिया जी 5वीं वॾी जमहूरियत आहे। मुल्क में जमहूरियत जो तसलसल जारी आहे।
वफ़ाक़ी काबीना पाकिस्तान में गैर कानूनी तर्सल अफ़गान शहरनि जे क़याम में वाद जी मंजूरी ॾेई छॾी। ज़रियनि मूजिब वफ़ाक़ी काबीना पारां 13 लख गैर कानूनी मुहाजिरनि खे मुल्क में ईंदड़ महीने मार्च ताईं तरसाइण जी मंजूरी ॾिनी वई। अफ़गान बाबति कोऑर्डिनेशन सेल जी सिफ़ारिश ते गैर कानूनी तर्सल अफ़गाननि खे रहाइण जो फ़ैसिलो। महांगाई जे मारल आवाम खे बिजलीअ जो झटको। बिजली ₹4.56 फ़ी यूनिट महांगी। नेपरा नोटिफिकेशन जारी करे छॾियो। बिजली दिसंबर जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में कई वई। वाहिपेदारनि ते 39 अरब 80 करोड़ रुपए जो इज़ाफ़ी बार पवंदो। वाद के इलेक्ट्रिक ऐं लाइफ लाइन वाहिपेदारनि ते लागू न थींदी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। थधि में वाद। बिजलीअ जो निज़ाम डावाडोल। फसलनि खे नुक़सान जो अंदेशो। कशमोर शोही रतोदेरो अगड़ा सिजावल जोड़े जो फरीदाबाद सीता रोड में मींहुं पियो। पटीदन दोदापुर नवां जतोई खुम पकाशांग बांदी ऐं भरपासे बरसात पई। बुछेरी ठारूशाद दरिया खान मरी कुबो सईद खान भोजपुर कोट लालू ऐं ॿियनि शहरनि में बि मींहुं। कणिक मटर सरह तोड़े ॿियनि फसलनि खे नुक़सान जो ख़दशो।